बनारस हिंदू यूनिवर्सिटी में पढ़ींदे मूं हिकिड़ो सपनो ॾिठो, जागरण जो सपनो, सोच जो सपनो। मां बनारस हिंदू यूनिवर्सिटी में हिंदी डिपार्टमेंट में बि पढ़ींदो हुउसि ऐं असांजे भरिसां इंस्टीट्यूट ऑफ इंडोलॉजी हूंदो हो, जंहिंमें इंडिया यानी भारत जे जुदा जुदा विषयनि बाबति पढ़ाई थींदी हुई। मां उते ट्राइबल लैंग्वेजिस यानी जंहिंखे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, जेके ट्राइब्स आहिनि आदिवासी, उन्हनि जे ॿोलियुनि खे पढ़ाइण जे लाइ वेंदो हुउसि। बसि उते मूं इहो सुपिनो ॾिसणु शुरू कयो हो त जॾहिं मां रिटायर कंदुसि तॾहिं मां इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी खोलींदुसि। ऐं इन ई हवाले में मूं 1973 में पूंज जो हिकिड़ो ख़ासि पर्चो सिंधोलॉजी जे नाले सां एडिट बि कयो हो, जंहिंमें सिंधोलॉजी मां छा थो चवां ऐं सिंधोलॉजीअ में छा छा हूंदो, इन ॻाल्हि जी चङी उपटार हुई। इन करे जंहिं मां 1990 में रिटायर कयो ऐं प्रोफेसर जे पद तां, चई मूं ऐं प्रीतम वरियाणी, जेको मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, उन सां गॾिजी असां हिकिड़ो सिंधोलॉजी जो ख़ाको तयारु कयो ऐं पोइ लक्ष्मी खिलाणीअ जे हिमथाइण ते असां आदिपुर अची वियासीं ऐं असां 1990 में हिते इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी स्थापना कई, जेको इंस्टीट्यूट अञा ताईं क़ाइमु आहे। आख़िर मुंहिंजे मन में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजीअ जे क़ाइमु करण जी इहा इच्छा पैदा छो थी? इन जो कारण इहो आहे त मां इहो मञी हलां थो त हिन समाज में हिकु बि शख़्स खे या इजाज़त न आहे त उहो बिना सुञाणप जे हुजे। छो त मां ईअं महसूस थो कयां त हिन सोसाइटीअ जी रचना ई इन ॻाल्हि ते ठहियलु आहे त उते सभई सोसाइटीअ जा हिसा सुञाणप हासिलु करे ऐं उन में ॻंढियल आहिनि। इन करे जनम वठणु शर्त असांखे को नालो मिली वञे थो, का ज़ात मिली वञे थी, को धर्म मिली वञे थो, का भाषा मिली वञे थी, कंहिं मुल्क जी नागरिकता मिली वञे थी। वॾा थी असीं कुझु बदिलाए सघूं था पर छॾे नथा सघूं। ऐं इहा सुञाणप रुॻो शख़्स लाइ ज़रूरी न आहे, हर जातीअ लाइ ज़रूरी आहे। जीअं शख़्स बिना सुञाणप जे, जेकॾहिं को शख़्स ॿुधाए न सघे त मुंहिंजे पीउ जो नालो छा आहे, इहा हिन समाज में वॾे में वॾी गार आहे। साॻी तरह सां जेकॾहिं जाती पंहिंजी सुञाणप न ॿुधाए सघे त जातियुनि जे विच में इहा हिकिड़ी वॾी गार आहे। ऐं मूं चाहियो थिए त सिंधी जातीअ खे इन क़िस्म जो तानो सहणो न पवे। इहा हिकिड़ी निधण की जाती आहे जंहिंजी का सुञाणप कान्हे। इन करे सिंधोलॉजीअ जी स्थापना जी हिकु ई भावना हुई, सिंधी समाज खे, सिंधी कम्यूनिटीअ खे सुञाणप हासिलु करण में मदद करणु या उन्हनि खे पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखण में सभई सहूलियतूं मुयसरु करे ॾियणु। ऐं उहे सहूलियतूं जेके भाषा जे सिखण जूं हुजनि, उहे सहूलियतूं जेके संगीत सिखण जूं हुजनि, नृत्य जे सिखण जूं हुजनि, साहित्य जूं हुजनि, संस्कृतीअ जूं हुजनि, ॼाण जूं हुजनि, सिंधी इतिहास जूं हुजनि, सिंधियुनि जे हासिलातुनि जूं हुजनि, जिन सां सिंधी जाती महसूसु करे त हीअ जाती मां आहियां, हीअ जाती मां आहियां। जीअं जाती पंहिंजे वजूद जो, पंहिंजे हुअण जो अहसासु करे सघे। इहो हो सिंधोलॉजीअ जे खोलण जो सपनो ऐं संकल्प
जंहिंखे खणी अॼु सिंधाराजी कमु करे पई।